न रोअण पिटण में असांजो इलाज, न रोअण पिटण में असांजो इलाज, न सथरूं सथण में असांजो इलाज। न रोअण पिटण में असांजो इलाज, न सथरूं सथण में असांजो इलाज। धीअरूं ऐं पुट सिंध ॼणिया उथी पओ, उथण में असांजो इलाज। नसीराबाद शहर जा बाग़ैरत सिंधियो, नौजवानो, हारियो, मजदूरो, वापारियो, उस्तादो, शागिर्दो ऐं हिन इतिहाद में शामिल समूरनि पार्टियुनि जा कारकुनो जीएसएन जीअं तव्हां असांजी हक़ परस्त जदोजहद। अॼु सिंध जी नई तारीख़ पई लिखिजे। नसीराबाद जा रहवासियो, अॼु सिंध पंहिंजी नई तारीख़ लिखी आहे ऐं उहा तारीख़ लिखजी चुकी आहे ऐं उन तारीख़ जो तव्हां हिसो बणिजी चुका आहियो, उन तारीख़ जो तव्हां बाप बणिजी चुका आहियो। अॼु तव्हां सवाइ कंहिं प्रेशर जे, सवाइ कंहिं जागीरदार जे चवण जे, सवाइ कंहिं वॾेरे जे धमकियुनि जे, सवाइ कंहिं दहशत ऐं दबदबे जे पाण मुरादो कारोबार बंदि करे इहो साबित कयो आहे त सिंध वतन सां तव्हांजी मोहबत आहे। सिंध वतन तव्हां पंहिंजो वतन सम्झो था, पंहिंजी धरती सां तव्हांखे मोहबत आहे, पंहिंजे दरिया सां तव्हांखे मोहबत आहे, पंहिंजी सिंध सां तव्हांखे मोहबत आहे, पंहिंजी कराची सां तव्हांखे मोहबत आहे, पंहिंजे हैदराबाद सां तव्हांखे मोहबत आहे। नारे 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 सिंध जेके असांखे अलॻि अलॻि हुजनि जा ताना ॾेई रहिया आहिनि त बाबा सिंध में त सभई पार्टियूं आहिनि, हिकिड़े जो हिकिड़ो नारो आहे, ॿिए जो ॿियो नारो आहे, हिकिड़ो ओभर ॾे पियो वञे, हिकिड़ो ओलह पियो वञे, को उत्तर पियो वञे, को हेॾे ॾखण पियो वञे। असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं, ऐं सिंध जा दुश्मनो, ऐं ख़द्दारो, ऐं सिंध खे मेरी निगाह सां ॾिसंदो, इहे त असांजा रंग आहिनि, इहे त असांजा रंग आहिनि। हीउ असांजो रंग कुहाड़ी वारो झंडो, हीउ असांजो रंग तलवार वारो झंडो, हीउ असांजो रंग पटापटी ॻाढ़ो ऐं अछो रंग, हीउ असांजो सितारे वारो रंग, इहे त असांजा रंग आहिनि। ऐं जॾहिं इहे सभई रंग पाण में गॾिबा आहिनि ऐं इहे सभई रंग जॾहिं हिकु थींदा आहिनि तॾहिं इंज लछ बनदी आहे ऐं पर दुनिया जी का बि ताक़त सिंध खे झुकाए न सघंदी आहे। असीं मुतहद आहियूं, असीं गॾु आहियूं, असां में ॿधी आहे, असां में ताक़त आहे, असां में सघ आहे। असीं वाड़ियल आहियूं। ही हड़तालूं, ही जलसा, ही जुलूस, ही मुज़ाहिरा, ही तकीरूं रुगो बाबा खेल न आहे, ही मदारी जो खेल न आहे। जीअं ॿिया मदारी जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि उहे जेके खेल कंदा आहिनि, ही उहो खेल न आहे। ही ज़िंदगी ऐं मौत जो हिसो आहे, ही ज़िंदगी मौत चाहे ज़िंदगी ऐं मौत जो हिसो आहे, ही ज़िंदगी ऐं मौत जो तारीख़ आहे। किन दोस्तनि चयो त असांखे फिलहालनि ते अफ़सोस आहे, मूंखे को बि उन्हनि ते अफ़सोस कोन्हे, मूंखे न आहे अफ़सोस अया सुमरे ते, मूंखे न आहे ताजुब निसार खोरे ते, मूंखे ताजुब न आहे आसिम ज़रदारी जे ॻाल्हियुनि ते। मूंखे त ख़बर आहे, तारीख़ असांखे सेखारियो आहे त जेके कुर्सियुनि जे परियां डोड़ंदा आहिनि उहे गद्दार हूंदा आहिनि, गद्दार हूंदा आहिनि, गद्दार हूंदा आहिनि। गद्दार तो मुकद्दर गोलियां, गद्दार तो मुकद्दर गोलियां, आसू ज़रदारियत हुकूमत ऐं गद्दारनि जो अंजाम तव्हां ॾिठो आहे, मीर जाफ़र जो तव्हां अंजाम ॾिठो आहे, मीर सादिक जो तव्हां अंजाम ॾिठो आहे, जनेसर जो तव्हां अंजाम ॾिठो आहे। उन्हनि खे त को खंघे ई नथो, को थुक ई नथो हणे, उन्हनि जे त क़बरुनि ते को बि नथो वञे, पर ॾिसी वठो होशूअ जी क़बर ते
असां सावी था भरियूं हे मुंहिंजे कबर ते वञी उनखे सलूट था करियूं जुल्फकार अली भुट्टो जी मज़ार ते वञी उनखे सलाम था करियूं तंहिं करे गद्दारो यादि रखो जेको हशर मीर जाफर सां थियो आहे जेको हशर मीर सादिक सां थियो आहे जेको हशर नौमन सां थियो आहे जेको हशर चनेसर सां थियो आहे तारीख़ ऐं सिंध जा बाग़ैरत माण्हू अहिड़ो हशर तव्हां सभु कंदा ऐं तव्हांजे कब्रनि ते टुक में उछलाईंदा तव्हां असेंबली में भी भभकियूं था करो ऐं ड्रामा था कयो असीं सिंध में न ॾींदासीं सिंध असांजी अम्मा आहे सिंध ते ॿेड़ी नज़र रखनि त अखियूं कढी ॾींदासीं ए सुमरा तूं गद्दार आहे तूं सिंध जो ॼाओ नहीं नालायकनि सां हाणे कोन बचंदो तकीरूं करे पाण खां कोन बचाए सघंदो पाण खे तकीरूं करे सिंधी माण्हुनि खां हाणे वोट न सघंदो तव्हां चओ था असां सिंध जा असली वारिस आहियूं अरे वारिस जेके पंहिंजे वतन जा वारिस हूंदा आहिनि जेके पंहिंजे वतन जा मालिक हूंदा आहिनि छा उहे पंहिंजी धरतीअ खे टुकड़ा टुकड़ा कंदा आहिनि छा था चओ कंदा आहिनि न कॾहिं बि न कंदा आहिनि पर तव्हां इक़्तिदार जे ख़ातिर तव्हां कुर्सीअ जे ख़ातिर नौकर कमाइण जे ख़ातिर एमकेएम जे खिलाफ़ हिकिड़ी बिड़क में था वञो छा एमक्यू वारा तव्हांजूं ज़ालूं आहिनि या तव्हांजा बुर्स आहिनि जो हुननि जो नालो ई था खणो त एमकेएम गद्दार आहे सॼी दुनिया में सॼे पाकिस्तान में सॼी सिंध में सिर्फ़ तव्हां सेना आहियो इहा ॻाल्हि रसूल बख्श परीजा खे सम्झ में नथी अचे बशीर कुरैशी खे सम्झ में नथी अचे डॉक्टर कादर बख्शी खे सम्झ में नथी अचे या ॿियनि को परस्तनि ऐं आवाम दोस्त माण्हुनि खे सम्झ में नथी अचे हीउ जेको बिल पास थियो आहे इहो बाबा सिंध जे हक़ में आहे उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे तूं बि चवनि सिंध जे हक़ में आहे सिर्फ़ सियाणा तव्हां आहियो जो जेको सिंध जे ख़िलाफ़ बिल पास थियो आहे बिल पेश थियो आहे चओ था त उहो सिंध जे हक़ में आहे तव्हां सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ था बणायो उन्हनि खे चरियो सम्झो था उन्हनि खे उलू सम्झो था उन्हनि खे ॼच सम्झो था हाणे हीअ सिंध 80 जे ॾहाके वारी न आहे हीअ सिंध हाणे 2012 वारी सिंध हाणे ही सिंध तव्हांजे गिचड़नि में हथ विझंदी तव्हांजे गलनि में हथ विझंदी तव्हांखे दफ़न कंदी तव्हां माण्हुनि खे नलको ॾेई राज़ी करे छॾींदो माण्हू खे 1000 रुपयो ॾेई तव्हां हुननि खे राज़ी करे छॾींदो कल्ह जेको आहे निसार खोड़े चयो आहे ॿियनि चयो आहे बाबा असां तव्हांजी वॾी ख़िदमत था कयूं हुननि खे 1000 रुपयो था ॾियूं घर घर में 1000 रुपयो थो वञे माना हिननि माण्हुनि सिंध जा गिरत महिनत थियो सोचो हिननि माण्हुनि तव्हांखे 1000 रुपयो ॾेई तव्हांखे ख़रीद करे छॾियो आहे ऐं हाणे तव्हांखे नीलाम पिया कनि इहो थधो न लथो असांखे सिंध जा हिते बीठल हज़ारे सिंधियो मां तव्हां खां पुछां थो त तव्हांखे 1000 रुपयो खपे या सिंध खपे 1000 रुपयो खपे या सिंध खपे नलको खपे या सिंध खपे साइकिल खपे या सिंध खपे नौकरी खपे या सिंध खपे मुंशीगिरी खपे या सिंध खपे पट्टी वाली खपे या सिंध खपे तंहिं करे हीअ सिंध हाणे पट्टे वाली ते कोन विकामंदी हीअ सिंध हाणे 1000 रुपए ते कोन विकाइबी